अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, ठटे जी दरगाह हज़रत कलंदर सखी शाह गोहरगंज रहमतुल्लाह अलैह जो सालियानो 4 ॾींहं वारो उर्स मुबारक ठटे शहर जे आमिर स्टाफ लग मच्छी मार्केट ठठो सामूं संदसि आख़िरी आरामगाह ते निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया ख़ान खुश्क जी ख़बर मूजिब मेले जे ॿिए ॾींहं ते दरगाह जे फ़कीर अली गोहर ॿारनि पारां पंहिंजे आस्थाने वाटर सप्लाई ठठो वटां असिस्टेंट मुख़्तियारकार ठठो अब्दुल अज़ीज़ मेमन सैयद ज़मान शाह उर्फ सैयद टांडो शाह पंहिंजे मुरीदनि ऐं दरगाह जे अक़ीदतमंदनि सां गॾु पैदल हली चादरूं ऐं गुलाब जा गुल खणी दरगाह कलंदर सखी शाह गोहरगंज रहमतुल्लाह अलैह ते पहुची चादरूं चाढ़े गुल निछावर करे दुआऊं घुरण बाद ॿीहर साॻिए आस्थाने ते पहुची नंगर न्याज़ करण खां पोइ सूफ़ियाणी राग जी महफ़िल मौसीक़ी मुनक़द कई वई, जंहिंमें सूफ़ी फ़कीर नबी बख़्श सोलंगी फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद ऐं इनाम हासिल कयो, जॾहिं त मलाखड़े जो प्रोग्राम पिणु कयो वियो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।